तीजड़ी विर्त जी तव्हां सभिनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। तीजड़ी विर्त जी असां सिंधियुनि में ॾाढी वॾी महानता आहे। त इन जी आख़िर कथा छा आहे? इन जी कथा आहे कि लक्ष्मीचंद नाले हिकिड़ो सेठ हुयो। उनखे 2 पुट ऐं 1 धीउ हुई। हुननि पंहिंजी कन्या जो विहांउ दूर देश में करायो हुयो। हिकु दफ़ो लक्ष्मीचंद जी सोचूं कि असां पंहिंजे घर में यज्ञ था करायूं। त उन यज्ञ में सोचूं कि असां पंहिंजी धीउ खे था सॾु कयूं। हुननि पंहिंजे छोकिरनि खे ॿिन्हिनि खे मोकिलऊं कि वञ पंहिंजी भेण खे वठी अचो। 2 भाउर विया, पंहिंजी भेण जे घर पहुता। भेण हुननि खे रोटी खाइण लाइ चई। त भाउर चयूं कि न दीदी, तव्हां बि असां सां गॾु खाओ। त भेण हुननि चयूं कि न, अॼु त असांजो विर्त आहे, असां नथा खाई सघूं। त ॿिन्हिनि भाउरनि सोचूं छो न असां पंहिंजी भेण खे नकली चंड ॾेखारे करे उनजो विर्त पूरो करायूं ऐं उहो असां सां गॾु रोटी खाए। हुननि नकली चंड ॾेखारियो। भेण हुनजी आरती पूजा करे, अर्घ ॾेई करे ॾात पीती, पाण बि पीती ऐं पंहिंजे पति खे बि पीआरे। जीअं ई ॾात पीती, उन पति ॻरी कंडा थी, उन जी तबियत ख़राब थी वई। उन पूरो साल पंहिंजे पति जी सेवा कई। जीअं ई साल पूरो थियो, सावण जो महीनो आयो, उन तीजड़ी जो विर्त रखियो, राति जो अर्घ ॾिनई ऐं ॾात पंहिंजे पति खे पीआरई। जीअं ई हुन ॾात पीती, हुनजो पति वापसि सां सही थियो, सही सलामत थी वियो। बोल तीजड़ी माता की जय। त इहा तीजड़ी माता जी कथा आहे। तव्हां सभु पंहिंजे हस्बैंड्स खे इहे शेयर कयो कि उन्हनि खे बि पतो पए कि आख़िर तीजड़ी विर्त छो एॾो महान आहे।